बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल गैबि वश्शहादह हुवर रहमानुर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर। सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस्समावाति वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ॾिसंदड़ अखियुनि खे ऐं ॿुधंदड़ समाअतुनि खे सभ खां पहिरियों रमज़ान जी वाधायूं ऐं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तिलावत कलाम पाक पढ़ण जी सादत हासिल कई जनाब कारी मोहम्मद अनीस कादरी हाशमी साहब जन। अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा। अल्लाह जे ज़िक्र सां ई दिलियूं पर नूर थियनि, इहा दुआ आहे। ऐं रमज़ान जी हर घड़ीअ में इहा ख़्वाहिश बि आहे, दुआ बि आहे त असां हिन भलारी रातुनि में जॾहिं पंहिंजनि लाइ सभु एहतमाम कयूं था, पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे भाउ भेण जे लाइ, पंहिंजे वालदेन जे लाइ, त असांखे ज़रूरु इहा शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त जेके असांजा अबा ॾाॾा आहिनि या जेके असां जिन जी नसल आहियूं, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। उन्हनि खे हिन घड़ियुनि में असां दुआनि में यादि रखूं त या अल्लाह उन्हनि जे मथां जेकी बि रहमतूं आहिनि तूं पंहिंजे फज़लो करम सां फ़रमाए। जेकॾहिं उन्हनि जे मथां ख़ुदा न ख़्वास्ता को अहिड़ो मुश्किल वक़्तु आहे त रब्बुल आलमीन तूं पंहिंजे रहम करम सां उन्हनि जे मथां ख़ासि फ़ज़ल फ़रमा ऐं उन्हनि जी क़बरूं कुशादियूं कनि, उन्हनि ते ख़ासि रौनकूं फ़रमा, ख़ासि फ़ज़ल फ़रमा ऐं पंहिंजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां तमामु उम्मत खां बहितरीन कमु कराइण जी तौफ़ीक़ात अता फ़रमा। प्रोग्राम में असां सां काफ़ी सारा दोस्त शामिल आहिनि। प्रोग्राम जी रौनकुनि खे नाते रसूल मक़बूल सां सजाईंदा ऐं असांजे जेके अलमाए कराम आहिनि उहे पंहिंजे इल्म जी उजाण मुताबिक़ असांजी जेकी नाक़स सोचूं आहिनि, जेके सवाल आहिनि, उन्हनि जा बि ज़रूरु जवाबु ॾींदा। असां सां गॾु मौजूदु आहिनि प्रोग्राम में मोहम्मद कमर अहमद जेके नातख़्वान आहिनि, उन सां गॾु मोहम्मद आशिर नासरी साहब आहिनि जेके बि नातख़्वान आहिनि। उन सां गॾु असांजे प्रोग्राम जी शान ऐं रौनक जी हा असांजा उस्ताद मोहतरम जनाब मुफ़्ती ग़ुलाम मोहम्मद नईमी साहब असां सां गॾु हूंदा आहिनि। तमामु महिमाननि खे सभ खां पहिरियों अस्सलामु अलैकुम ऐं कारी साहब तव्हांखे बि प्रोग्राम में लख लख वाधायूं। उन खां पोइ मुफ़्ती साहब जन खे मां दरख़्वास्त कंदुमि त साईं रमज़ान जूं बाबरकत घड़ियूं आहिनि ऐं तव्हां सां हमेशह हिकिड़ो सिलसिलो रहियो आहे जंहिंमें तव्हां असांजी नाक़िस सोचुनि खे ऐं जेके कम ज़हन आहिनि उन में जेके सवालात आहिनि उन्हनि जे मुताबिक़ तव्हां असांखे रोशनासी ॾींदा आहियो, ॾाढो बहितरीन तरीक़े सां असांखे सम्झाईंदा आहियो। हिन दफ़ा बि असांजे प्रोग्राम में कुझु सवाल आहिनि जेके असां तव्हांजे साम्हूं रखंदासीं ऐं इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे इल्म ऐं अमल में इज़ाफ़ो फ़रमाए ऐं तव्हां इंशाअल्लाह असांजी रहनुमाई फ़रमाईंदा। त अॼु जे प्रोग्राम में जीअं बिल्कुलु मां दोस्तनि जे चवण मुताबिक़ पंहिंजूं ॻाल्हियूं घटि ऐं तव्हांजा सवाल प्रोग्राम में रखणु थो चाहियां। त पहिरियों सुवाल जेको साईं जन जे लाइ असां वटि आयो आहे त रमज़ान में जीअं असां ॾिसूं था त इबादत इस्लाम जा 5 रुकन आहिनि, रोज़ो, ज़कात, हज, निमाज़। इन तरह सां जेके मोस्ट ऑफेंस आहिनि उहे 3 आहिनि। इन हवाले सां माण्हू ॿुधणु चाहिनि था त ज़कात रमज़ान में हिकिड़ो अहम पहलू आहे जंहिंजी तयारी असांखे
शायदि पहिरें रमज़ान खां करणु घुरिजे। हाणे त असां अॻिते वधी चुका आहियूं काफ़ी, पर हाणे बि वक़्तु आहे असां तयारी कयूं त असांखे कहिड़ी तरह सां हुनजो एहतमाम करणु घुरिजे। मिसकिन जी ॻाल्हि, यतीमनि जी ॻाल्हि, हॾ ॾोखियुनि जी ॻाल्हि, ऐं जेके असांजा समाजड़े सिंध में जेका मुंझार आहिनि उन्हनि जे बारे में बि असां काफ़ी सारी शयूं रहनुमाई जी नज़र रखी चुका आहियूं। त हाणे इहा ॻाल्हि आहे त निमाज़, रोज़ो ऐं ज़कात जे हवाले सां जेकॾहिं असांजे व्यूवर्स खे तव्हां रोशनास कंदा त इस्लाम जे तहत इन्हनि जी छा ख़ासि इंपॉर्टेंस आहे ऐं हुनजो एहतमाम कीअं कजे इन शयुनि जो। छो जो असां प्रीवियस प्रोग्राम में कुझु हवालतनि दोस्तनि लिखियो हुयो त हिकु हथ सां ॾियो, ॿिए हथ खे ख़बर न पए, ऐं जॾहिं ॾियूं त अलाह जी रज़ा लाइ ॾियूं, अवाम जी रज़ा जे लाइ न। त अॼु जो सुवाल कुझु इन नज़रिए सां आहे त असां इहे सभु शयूं करण लाइ ख़ालिसतन छा असां एहतमाम कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान करीम जे अंदरि अल्लाह सुब्हानो व तआला इरशाद फरमायो, फ़मन शहिद मिनकुम शहर फलयसुमु। अवामा जेको बि रमज़ान शरीफ़ जो महीनो पाए, यानी हयाती में रमज़ान अचे त उनखे घुरिजे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखे। ऐं रोज़नि सां गॾोगॾु तव्हां जेका ज़कात जी ॻाल्हि कई, यकीनन फ़र्ज़ आइन आहे उन्हनि जे मथां जिन खे अल्लाह ताला साहिब माल बनायो आहे, ऐं उहो बि साल में हिकिड़ो भेरो, ऐं उनजो बि अल्लाह ताला मिक़दार बनायो आहे त उनजी क़ीमत घटि में घटि 7.5 तोला सोन या 52 तोला चांदी हुजे, ऐं या उनजो एतिरी मालियत हुजे, कारोबार हुजे जो हुन वटि उहे पैसा एतिरा हुजनि पर उनजे मथां बि साल गुज़री वियो हुजे, ज़रूरियात ज़िंदगी खे छॾे करे, त उनजे मथां साल में अल्लाह ताला जो हुकुम आहे त 40 हिसो अल्लाह जी राह में ज़कात ॾींदो। अदी भाई तव्हांजे सुवाल में वधीक इज़ाफ़ो करियां त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त ज़कात जे लाइ रमज़ान जो महीनो शर्त न आहे। रमज़ान जे महीने में ज़कात इन लाइ असां अदा कंदा आहियूं त रमज़ान में अदा करण सां डबल सवाबु मिलंदो आहे। सुभान अल्लाह। छो त हिन में नफ़ल जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि आहे। त मां पंहिंजे साम्हूं नाज़रीन खे इहो गुज़ारिश कंदुसि त जीअं ज़कात आहे, फ़ितरो आहे, रमज़ान शरीफ़ में जेका बि ख़ैरात आहे, असांजा कुझु हज़रात जेके आहिनि उहे बिल्कुलु रमज़ान शरीफ़ जे आख़िर में या ईद जे ॾियारे अदा कंदा आहिनि, अलाह क़बूल फ़रमाईंदो, उहो बि भलो आहे। पर मुंहिंजो मशवरो इहो आहे, अर्ज़ु इहो आहे त उहा शइ जेका असां आख़िर में ॾियूं था, छो न उहा असां रमज़ान जे इब्तिदाई ॾींहंनि में ॾेई छॾियूं था त ग़रीब सुठे नमूने रोज़ो बि रखे, सहरी जो तमामु बि करे। यकीनन हिकु तव्हां जेकर कंहिंखे 27 रमज़ान खां बाद में ज़कात ॾियो पिया, फ़ितरो ॾियो पिया, हाणे ऐन मौक़े ते छा कपिड़ा ख़रीद करे सघंदो? छा हुनखे दर्ज़ी तयारु करे ॾींदा? उहो पंहिंजी ज़रूरियाती पूरी करे सघंदो? न। त असांखे घुरिजे त असां रमज़ान जे शुरू में इहो कमु करियूं था त उहो ग़रीब मिसकिन मोहताज उहो बि असांजे कुलो कुले में मिलाए असां सां शाना बशाना ईद बि करे सघनि, रमज़ान जो फ़यूज़ बरक़ात बि हासिलु करे सघनि। रही ॻाल्हि अतीक भाई इहा त उहो माण्हू ख़ुशि नसीबु आहे जेको हिन रमज़ान जो अदब करे थो। हाणे तव्हांखे तमामु प्यारी हदीस पाक ॿुधायां, मुंहिंजे नाज़रीन खे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मतुल मुबारक जो ॾींहुं हुजे, मुंहिंजा महबूब ख़ुतबो ॾियण जे लाइ मिंबर शरीफ़ ते चढ़ी रहिया हुया त जीअं महबूब पहिरीं ॾाकण ते क़दम रखियो न, तीअं बेसाख्ता नुबूवत वारी ज़ुबान मां आवाज़ु आयो, आमीन। सुभान अल्लाह। सहाबा हैरान थी विया, जुमे जो ॾींहुं आहे, ख़ामोशी लॻी पई आहे, मुंहिंजा महबूब ख़ुतबे जे लाइ उथिया आहिनि, को ॻाल्हाइण वारो बि न आहे। जॾहिं महबूब करीम ॿी ॾाकण ते क़दम रखियो त फरमायो आमीन। सहाबा इंतज़ार में हुया। जॾहिं टी ॾाकण ते अलाह जे हबीब क़दम मुबारक रखियो त महबूबनि फरमायो आमीन। जुमो ख़तमु थियो, नमाज़ पूरी थी। साहबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, हसबे मामूल पहिरीं त कॾहिं बि तव्हां जुमे में ईअं न फरमायो, अॼु असां हिकिड़ी अजीब नई चीज़ ॾिठी आहे, तव्हां पहिरीं ॾाकण ते क़दम रखियो फरमायो आमीन, ॿी ॾाकण ते क़दम रखियो फरमायो आमीन, टी ॾाकण ते बि क़दम रखी फरमायो आमीन। ऐं पहिरियों मरतबो आहे अलाह जे महबूब फरमायो, अवां न पे ॾिठो जिब्रील आयो। सुभान अल्लाह। क्या बात है साईं मुफ्ती साहब। ऐं उन जिब्रील हिकिड़ी बददुआ ॾिनी, अल्लाहु अकबर, ऐं मां मुस्तफ़ा उन ते आमीन चयो। अंदाज़ो कयो जॾहिं अलाह सी क़ुर में फरमाए थो असां तव्हां गुनाहगारनि जे लाइ त उजीबो दावत दाए, मूंखां दुआ घुरो, मां रब दुआऊं क़बूल करण वारो आहियां। तव्हां अंदाज़ो करियो त जेका दुआ जिब्राइल मलाइकनि जो सरदार घुरे ऐं नबियुनि जो सरदार आमीन चवे, उहा दुआ क़बूल पवंदी या कोन पवंदी? साहिबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, उहा बददुआ कहिड़ी आहे? त लजपाल नबी फरमायो त जिब्रील बददुआ ॾिनी, या रसूल अल्लाह, तुंहिंजी उम्मत में जंहिंजो अबो अम्मा हयात हुजे, जंहिंजा वालिदैन हयात हुजनि, पोइ बि पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत न करे, पंहिंजे वालिदैन खे ईज़ा ॾिए, पंहिंजे वालिदैन जी बेअदबी करे, नाफ़रमान थिए, ऐं अलाह जा महबूब मां जिब्रील बददुआ थो करियां उहो हलाक थी वञे, बर्बाद थी वञे। पाण करीमन फरमायो त मूं फरमायो त आमीन। त हीउ रमज़ान जो महीनो
सिर्फ़ु रोज़ो न, असांखे कोशिशि करणी आहे अबे अम्मा खे बि राज़ी करिणो आहे, छो त अबे अम्मा जी रज़ा में अलाह उनजे रसूल जी रज़ा आहे। इस्लाम में आयो त माउ हदीस पाक आहे त जन्नत माउ जे क़दम जे हेठां आहे ऐं पीउ जन्नत जो विचूं थंब आहे, सुभान अल्लाह। सुतून आहे। या रसूल अल्लाह ॿी सीढ़ीअ ते तव्हां जॾहिं क़दम रखियो, फरमायूं त जिबील अमीन बददुआ ॾिनी त महबूब जेको अव्हां जो इस्मे गिरामी ॿुधे अव्हां ते दुरूद न पढ़े। अल्लाह जल्ल शान। छो त 22 सिपारो सूरत अहज़ाब में अल्लाह से ख़ुदि फरमायो इन्ना अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ऐं ईमान नमाज़ जो हुकुम बि असांखे आहे, पर रब साईं ईअं कोन फरमायो त ॿियो न मोमिनो अव्हां नमाज़ पढ़ो, रोज़ो अव्हां रखो, हज अव्हां करो, ज़कात अव्हां ॾियो, पर जॾहिं दुरूद जी वारी आई रब तो फरमायो ॿियो पहिरीं मां रब पढ़ंदुसि, पोइ मुंहिंजा मलाइक पढ़ंदा, ईमान वारो पोइ अल्लाह सुभान अल्लाह सुभान। हर इबादत में अल्लाह ताला माबूद आबिद न आहे, आबिद असां आहियूं, रब ख़ालिक असीं मख़लूक आहियूं। नमाज़ असां ते आहे, रोज़ो असां ते, हज असां ते आहे, ज़कात असां ते आहे, अल्लाह जी इबादत खां पाक आहे। पर दुरूद शरीफ़ उहो मुश्तरक वज़ीफ़ो आहे जेको रब बि पढ़ंदो आहे, रब जा बाना बि पढ़ंदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं महबूब करीम ने फरमायो त जेको मुंहिंजी उम्मत मां चाहे क़यामत ॾींहुं मां मुहम्मद जे वेझड़ो हुजे, क़यामत जे कचहरी में मां मुस्तफ़ा जे बिल्कुलु वेझो क़रीब हुजे, उनखे घुरिजे त मुंहिंजे मथां कसरत सां दुरूद पढ़े। सुभान अल्लाह। ऐं जिबरील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अव्हां जो उम्मती अव्हां जो पाक नालो ॿुधे, जनाब मुहम्मद जो नालो ॿुधे ऐं दुरूद न पढ़े, महबूब बिरबाद थी वञे, हिलाक थी वञे। इमामुल अंबिया फरमायो त मूं चयो आमीन। ऐं टी ॻाल्हि जेका तव्हांजे सवाल जो जवाबु आहे ऐं असांजे नाज़रीन सामिन जे कम जी ॻाल्हि आहे, जिबरील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तुंहिंजो उम्मती हुजे, गुनाहगार बि हुजे, रमज़ान जो महीनो बि नसीब थिए, पोइ बि सहरी जो रोई रब खे न रिझाए, रमज़ान जो अदब न करे, रोज़ा न रखे, क़ुर जी तिलावत न करे। हिकिड़ो माण्हू वेठा साईं फरमाए त पाणी मथे झूपड़ा मोरख उञ मरनि, दरिया जे किनारे घर हुजे ऐं दाऊं करे मां उञो आहियां त उनजो पंहिंजो ॾोह आहे न, पंहिंजो ॾोह। दरिया त पाणी में भरियो पियो आहे, रमज़ान जो महीनो बि मिले, पोइ बि मग़फ़िरत जी दुआऊं न घुरे, रोई पुनल रब खे न परचाए, क़ुर जी तिलावत न करे, रोडनि रस्तनि ते वेही करे पंहिंजो क़ीमती ज़ाया करे। जिबरील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अव्हां जे उम्मत मां जंहिंखे अल्लाह रमज़ान नसीब करे ऐं हू रमज़ान जा रोज़ा न रखे त मां जिबरील बददुआ थो ॾियां त उहो बि हिलाक थी वञे, बिरबाद थी वञे। इमामुल अंबिया सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं चयो आमीन। अव्हां अंदाज़ो करियो अल्लाह न करे जिबरील दुआ घुरे, इमामुल अंबिया आमीन चवे, उहा दुआ रब जी बारगाह में कीअं न क़बूल पवंदी। त लिहाज़ा असांखे घुरिजे हिन मुबारक महीने में रमज़ान जा रोज़ा त फ़र्ज़ आहिनि, उन सां गॾोगॾु नफ़ली इबादत इतमामु कयूं ऐं ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत हमदर्दी कयूं। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन असां तमामु माण्हुनि खे अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण लाइ ख़ालिसतन इबादत करे ऐं पंहिंजे रब खे रिझाइण लाइ उनजो हमेशह शुक्र अदा करणु घुरिजे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन सां गॾोगॾु असांखे बि इहा ताक़त अस्ता अॼु असां ॿिए जी ख़िदमत करे सघूं। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु शाही जो, ॾिसंदा रहो महिमान रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते। वेलकम बैक नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो महिमान रमज़ान KTN स्पेशल सहरी ट्रांसमिशन। अवां जो मेज़बान अतीक रफ़ीक मेमण ऐं प्रोग्राम में तव्हांखे लखे वाधायूं, छो जो रमज़ान जूं बाबरकत रातूं आहिनि ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत ऐं मग़फ़िरत ऐं जी हा बेहिसाब नेमतुनि जो मामिलो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे तौफ़ीक़ ॾे, ताक़त ॾे त असां उहे कम कयूं जंहिंसां असांजो राणो राज़ी थी पवे। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। जीअं ब्रेक खां पहिरियों असां साईं जन जी ॻाल्हि ॿुधीसीं त अल्लाह रब्बुल आलमीन बि फरमायो त मूंखे सुहिणे ते दुरूद पढ़णो आहे ऐं महफ़िल में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण लाइ सना ख़्वान मुस्तफ़ा असां सां गॾु आहिनि, जिन मां सभ खां पहिरियों मोहम्मद कमर अहमद, जिन खे मां गुज़ारिश कंदुमि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जी सादत हासिलु कनि ऐं असांजे प्रोग्राम खे पुरनूर कनि।
सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब जुदा है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब जुदा है। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, लेकिन आका का मनसब जुदा है। वो इमाम सफ़े अंबिया हैं, उनका रुतबा बड़ों से बड़ा है। वो इमाम सफ़े अंबिया हैं, उनका रुतबा बड़ों से बड़ा है। और कोई लफ्ज़ों में कैसे बताए कि उनके रुतबे की हद है तो क्या है। कोई लफ्ज़ों में कैसे बताए उनके रुतबे की हद है तो क्या है। हमने अपने बड़ों से सुना है कि सिर्फ अल्लाह उनसे बड़ा है। हमने अपने बड़ों से सुना है कि सिर्फ अल्लाह उनसे बड़ा है। मुस्तकिल उनकी चौखट अता हो मेरे माबूद ये इल्तिजा है। मुस्तकिल उनकी चौखट अता हो मेरे माबूद ये इल्तिजा है कि कोई पूछे तो ये कह सकूं मैं कि बाबे जिब्रील मेरा पता है। कोई पूछे तो ये कह सकूं मैं बाबे जिब्रील मेरा पता है। और बड़ा प्यारा शेर के नाम जन्नत का तुमने सुना है, मैंने उसका नजारा किया है। नाम जन्नत का तुमने सुना है, मैंने उसका नजारा किया है। मैं यहाँ से तुम्हें क्या बताऊं, उनकी नगरी की गलियों में क्या है। मैं यहाँ से तुम्हें क्या बताऊं, उनकी नगरी की गलियों में क्या है। वो ईमान
सफ़े अम्बिया हैं, उनका रुतबा बड़ों से बड़ा है। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। मोहम्मद कमर अहमद साहब जी हाँ सादत हासिल करे रहा हुआ, सना ख़्वानी करे पंहिंजे आक़ाए दुजाऊं जी मोहब्बत अक़ीदत में गुल निशावर कया। अल्लाह रब्बुल आलमीन इन जे आवाज़ में त हिकिड़ी ख़ासि जाज़बियत रखी आहे, इन जी शख़्सियत में बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी ख़ासि तरह जी मोहब्बत रखी आहे। अल्लाह उन में अञा इज़ाफ़ो फ़रमाए। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं इन तवसुल सां काफ़ी सारियूं शयूं मुंहिंजे ज़हन में बि अचनि थियूं, काफ़ी सारा सवाल बि मुफ़्ती साहब असांखे मौसूल थिया आहिनि। असां जीअं हमेशह रमज़ान में असां कोशिशि कई आहे त असां प्रोग्राम जो एहतमाम कंदा आहियूं त हमेशह चवंदा आहियूं त असां पंहिंजी इन तमामु मामलात खे सेट करण जी कोशिशि था कयूं, अल्लाह जी मोहब्बत ऐं फज़ल खे ख़ासि हासिलु करण जी कोशिशि था कयूं ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजा अबो अजदाद हिन दुनिया में रहलत हासिलु करे चुका आहिनि ऐं फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि त उन्हनि खे बि असां ज़रूरु यादि कयूं। त असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उन हिकिड़ो सुवालु लिखियो आहे त जेकॾहिं मां पंहिंजे वालिदैन जी मग़फ़िरत जे लाइ चाहियां थो त मां ॿियनि खे उमिरो या हज करायां या को अहिड़ो मामिलो तव्हां मूंखे ॿुधायो जंहिंसां राणो राज़ी थी पए, मुंहिंजे वालिदैन जी बेपनाह मग़फ़िरत थी वञे, छो जो हुन सवाल जे अंदरि ॿ पॉइंट रखिया हुआ। हिकिड़ो त हुन चयो मूंखे का अहिड़ी ख़ासि इबादत ॿुधायो, ॿियो जेको असां चवंदा आहियूं सदका जारिया, निमाज़ वग़ैरह जे एतमाम जे लाइ मस्जिद में कुझु शयूं। तव्हांजी ॻाल्हि ते इक्तिफ़ा कंदे त बिस्मिल्लाह रहमान रहीम, तव्हां बिल्कुलु सही था चओ। हिकु त वालिदैन जे लाइ बख़्शिश लाइ सभ खां पहिरीं औलाद खे नमाज़ी हुअणु घुरिजे। जी बिल्कुलु। जॾहिं उहो नमाज़ी हूंदो त दुआ घुरंदो रब्बि ग़फ़िरली वली वालिदैया। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण करीमन फरमायो त इज़ा मातल इंसान जॾहिं मरी वियो, इज़ा मातल इंसानु इनक़ता अन्हु अमलु, हाणे उन्हनि जे अमल जो सिलसिलो ख़तमु थी वियो, क़बर में आलिम बरज़ख में न नमाज़ पढ़ी सघे थो, न रोज़ो रखी सघे थो, कुझु नेकियूं जेके करणियूं हुयूं दुनिया में कई, हाणे आलिम बरज़ख में वियो, हाणे अमल जो सिलसिलो मुनक़ता थी वियो। इल्ला मिन सलास, मगर टे चीज़ूं अहिड़ियूं आहिनि जेके हुनखे मरण खां पोइ बि हुनजो सवाबु क़बर में मिलंदो रहंदो। सही, क़बर में हुनजो सवाबु मिलंदो रहंदो। ऐं उहे टे शयूं कहिड़ियूं आहिनि? हबीबन करीम फरमायो त सभ खां पहिरीं औ सदक़तिन जारिया, अल्लाहु अकबर, सुभान अल्लाह। मरण वारे पंहिंजी हयाती में मस्जिद बनराई, मदरसो ठारायो, रोड रस्तो ठारायो, ख़ुदा जे ख़ल्क़ जे पीअण जे लाइ पाणी जो हैंडपंप लॻायो, चश्मो लॻायो, को बि नेकी जो कमु, समाजी कमु, भलाई जो कमु हुन पंहिंजे हयाती मां कयो जंहिंमां ख़ुदा जे ख़ल्क़ खे नफ़ो मिलियो। सुभान अल्लाह। ऐं जेसि ताईं नफ़ो मिलंदो रहंदो मरण वारे खे क़बर में सवाबु मिलंदो रहंदो। असांखे घुरिजे त पंहिंजी हयाती में अहिड़ो कार ख़ैर करियूं जंहिंमां ख़ुदा जे ख़ल्क़ खे फ़ाइदो मिले। नंबर 2, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औ इल्मिन युनतफ़उ बिही, मरण वारे पंहिंजे हयाती में किताब लिखियो या कंहिंखे पढ़ायईं, पंहिंजे इल्म खे अॻिते वधायईं, उहो शागिर्द पढ़ंदा रहिया, उन्हनि ॿियनि खे पढ़ायो, तसनीफ़ जी सूरत में, तहरीर जी सूरत में, टीचर जी सूरत में, मुआलम जी सूरत में, हुन इल्म खे अॻिते वधायो, पाण मरी वियो, इहो सिलसिलो जेसि ताईं रहंदो मरण वारे खे क़बर में सवाबु मिलंदो। सुभान अल्लाह। नंबर 3, हबीबन करीमन फरमायो औ वलदिन सालिहिन यदउ लहू, मरण वारे पंहिंजे हयाती में औलाद नेक छॾियो। अल्लाहु अकबर। तव्हांजे सवाल जो जवाबु इहो आहे, औलाद नेक कीअं? जे पीउ रोज़ो रखंदो त पुटु बि रोज़ो रखंदो। बेशक हदीस में अचे थो 7 साल जो बचिड़ो थिए त हुनखे नमाज़ जो हुकुम ॾियो। बिल्कुलु। ॾिसो था बुख उंग बर्दाश्त थो करे त हुनखे रोज़े जी तरग़ीब ॾियो। जेकॾहिं अमड़ रोज़ो रखंदी त न्याणी बि रोज़ो रखंदी। अमड़ जेकॾहिं उथी राति जो घर में क़ुर खोले तिलावत कंदी त न्याणी बि तिलावत कंदी। पीउ जेकॾहिं 2 कदम भरे मस्जिद में बाजमात नमाज़ पढ़ंदो त औलाद जे मथां बि उहो असरु पवंदो। पाण करीमन फरमायो कुल्लुकुम मसऊलुन अन रिया, क़यामत ॾींहुं तव्हां खां हर हिक जे बारे में सुवालु कयो वेंदो। पीउ खां औलाद जे बारे में, उस्ताद खां शागिर्दनि जे बारे में, ॻोठ जे वॾेरे अमीर खां पंहिंजी रियाय जे बारे में, हर माण्हूअ खां पंहिंजे मातहत जे बारे में सुवालु कयो वेंदो। तो पंहिंजे मातहत जी तरबियत कहिड़ी कई? सुभान अल्लाह। त लिहाज़ा असांखे घुरिजे त पंहिंजी हयाती में पंहिंजे औलाद जी सुहिणी तरबियत करियूं। अल्लाहु अकबर। क़ुर जी तालीम ॾियूं। इस्लाम मना नथो करे, स्कूल पढ़ायो, यूनिवर्सिटी पढ़ायो, कॉलेज पढ़ायो, सभु कुझु पढ़ायो, पर सभ खां पहिरीं बुनियादी तालीम रब जो क़ुर आहे। तालिबुल इल्म फरीदतुन अला कुल्लि मुस्लिमिन व मुस्लिमा,
हर मुस्लमान जे मथां जेको इल्मु हासिलु करणु मर्द औरत फ़र्ज़ु करार ॾिनो वियो आहे न, उहो ज़रूरियात दीन आहे। अॼु असांजे मुस्लमान खे वुज़ू जो तरीक़ो नथो अचे, बिल्कुलु अॼु असांजे मुस्लमान खे वुज़ू जा फ़र्ज़ जी ख़बर न आहे, अॼु असांजे मुस्लमान खे गुस्ल जो तरीक़ो न आहे, अॼु असांजे मुस्लमान खे नमाज़ पढ़ण जो तरीक़ो न आहे। छो 50 साल जी उमिरि थी वई, 80 साल जी उमिरि थी वई, असां दुनिया में बिज़नेस करियूं था, कमायूं था, मुनाफ़ो कमायूं था, महल बंगला गाॾियूं बनायूं था, असांखे दीन जो दर्द न आहे। असां पंहिंजो दीन सिखी सघूं, इहो इल्मु हासिलु करणु हर मुस्लमान मर्द जे मथां फ़र्ज़ु आहे। त महबूबन फरमाए औ वलदिन सालिहिन, मरण वारो मरी वियो पर औलाद नेक छॾे वियो, जेको ख़ुदा जो ज़िक्र थो करे, नमाज़ी आहे, ख़ुदा जे मख़लूक सां भलाई थो करे, पाण मरी वियो पर हुनजो औलाद जेसिताईं नेकी कंदो रहंदो, इहा नेकी बि माउ पीउ खे क़बर में जो सवाबु मिलंदो आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, जज़ाकल्लाह। ऐं प्रोग्राम में अॻिते वधंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त इन तरह जा जेके बि सवालात असांजे ज़हननि में अचनि था त असां इन फ्यूचर पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कयूं। हिन वक़्तु असां सां गॾु सनाख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हा मोहम्मद आशिर नासिरी साहब मौजूदु आहिनि, जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण जी सआदत हासिलु कनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लम। खूबसूरत कलाम हुजूर की बारगाह में पेश कर रहा हूँ, समाअत फरमाएं। जब वो दिल के करीब हो ते हैं, जब वो दिल के करीब होते हैं, वो भी आलम अजीब होते हैं, वो भी आलम अजीब होते हैं। और फैज़ियाब ने के आस्ताने से फैज़ियाब ने के आस्ताने से कैसे कैसे गरीब होते हैं, कैसे कैसे गरीब होते हैं। और दूर रह कर भी उनके दीवाने, दूर रह कर भी उनके दीवाने उनसे कितने करीब होते हैं, उनसे कितने करीब होते हैं। और खुशनसीबी अदब सिखाती है, खुशनसीबी अदब सिखाती है, बेअदब बदनसीब होते हैं, बेअदब बदनसीब होते हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मोहम्मद आशिर नासिरी साहब हमारे साथ मौजूद थे और उन्होंने नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ के इस महफ़िल को पुरनूर कर दिया। जी हाँ, तो नाज़रीन हिन वक़्तु टाइम थियो आहे जो मां जी उर्दू कुछ तवसल में अची वई, तसलसल में अची वई। ख़ैर प्रोग्राम थियो आहे हिकु साई जो, हलूं था साई वठण ऐं इंशाअल्लाह इन साई खां पोइ वरी ढेर सारियूं तव्हां सां गुफ़्तगू थींदियूं। ॾिसंदा रहो रमज़ान। जी हाँ, मेहमान रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN ते।
वेलकम बैक नाज़रीन, नवां ॾिसी रहिया महिमान रमज़ान ट्रांसमिशन। जी हाँ, सैरी स्पेशल KTN तव्हांजे लाइ इहो एहतमाम कयो आहे। सिंधी जेके अल्हम्दुलिल्लाह सिंधी ॻाल्हाइनि था दुनिया जे कंहिं बि मुल्क में, कंहिं बि कुंड कुड़श में हुजनि, असांजा सिंधी मारूड़ा असांजे लाइ हर दिलि अज़ीज़ आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन रमज़ान जी घड़ियुनि में उन्हनि खे उन्हनि जे बहितरीन अमल जी ख़ासि तौर ते स्पेशली मां इहो चवंदुमि त ख़ासि फज़ल फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन हिन भलारे महीने में तव्हांखे ॿियनि सां भलायूं करण जो एहतमाम करे। ऐं सभ खां भली शइ इहा हूंदी आहे त जॾहिं असां ॾिसूं, असां हमेशह चवंदा असां ॿियनि खां दुआ करायूं। ऐं मां जेतिरो पढ़ियो आहे, सिखियो आहे, सम्झो आहे त हमेशह कोशिशि कयो जेकॾहिं तव्हांजा वालिदेन हयात आहिनि त उन्हनि सां बहितरीनु सलूक कयो। दुआ वठणी आहे त सभा खे वरी उमर सगोरी जी क़दमनि में वञो, उन्हनि खां दुआ वठो, पोइ वाल साहिब खां दुआ वठो। अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं ख़ानदान में चाचा मामा वॾा सगोरा आहिनि, उन्हनि जी दुआऊं हासिलु कयो, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे ज़रूरु कामयाबु फरमाईंदा। ऐं कोशिशि कयो सभ खां पहिरीं उन्हनि जो हक़ आहे असां ते। जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे वाफ़े माल सां नवाज़ियो आहे त कोशिशि कयो पंहिंजे माल जो कुझु हिसो उन्हनि सां शेयर कयो त उन्हनि जी ज़िंदगी में बहितरी अची सघे। ऐं ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं उन्हनि खे कंहिं बि तरह जी का मुश्किल आहे ऐं काई अहिड़ो मामिलो आहे जंहिंखां उहे गुज़री रहिया आहिनि त कोशिशि कयो उन्हनि जे लाइ आसानियूं पैदा कयो। ऐं अहिड़ियूं सारियूं तमामु सारियूं शयूं असां हिन दुनिया में जॾहिं कंदासीं उनजो इंशाअल्लाह असांखे अजर अल्लाह रब्बुल आलमीन हिन दुनिया में त ज़रूरु ॾींदो, पर आख़िरत में बि ज़रूरु ॾींदो। इन ते मज़ीद सवालात बि आहिनि। मां मुफ़्ती साहिब जन खे गुज़ारिश कंदुमि, साईं हिकिड़ी ख़ासि हिकिड़ी असांजे दोस्तनि हिकिड़ो असांजे लाइ सवालु रखियो त अक्सर इहो थींदो आहे त मिट माइट जेको आहे न यतीमनि मिसकिननि जो माल खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे इहो शायदि आइडियो न हूंदो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जेॾो गफ़ूर रहीम आहे ओॾो वाहिदुल क़हार बि आहे। त रमज़ान जे तवसुल सां भाईचारे जो जेको पैगाम आहे उहो इस्लाम में ज़्यादा ॾिनो वियो आहे त रमज़ान में अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पाण मग़फ़िरत फ़रमाइनि था, रहम कनि था, माफ़ी फ़रमाइनि था त असां ॿारनि खे बि दरगुज़र करे माफ़ी वठण ऐं माफ़ी ॾियण जी तरग़ीब ॾिए थो। त इन जे हवाले सां जेकॾहिं को अहिड़ो माण्हू जेको हिमत करे केॾे वञे बि थो त का अक्सर माण्हू जेके न होॾे तकबुर में पैसे जी इन रोनमाईअ में अची करे उन्हनि खे धिकारे छॾींदा आहिनि, त उन्हनि जे लाइ आक़ाइदो जा या असांजो दीन छा थो फ़रमाए? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त तव्हां ॿुधायो त रमज़ान शरीफ़ जे मुबारक इन महीने में यकीनन माण्हू जॾहिं रोज़ो रखंदो आहे त पोइ तबियत में हिकिड़ी चिड़चिड़ापन पैदा थींदी आहे। सही। ऐं बाज़ औक़ात कुझु माण्हू बाबा मां रोज़े में आहियां। जी जी जी। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाना जेके तव्हां रोज़े में आहियो, तव्हां सां को झगड़ो थो करे, तव्हां सां को विढ़े थो, तव्हां हुनखे सिर्फ़ु एतिरो चओ त इन्नी साइमुन, इन्नी साइम, मां रोज़े में आहियां, लिहाज़ा मुंहिंजो रोज़ो ख़राबु न कर। अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए त मूंखे मुंहिंजा बाना वणनि था। अल्लाह अकबर। या अल्लाह कहिड़ा बाना? सभई तुंहिंजा बाना आहिनि। नमाज़ी, हाजी, ज़कात ॾियण वारा, रोज़े रखण वारा, ख़ैरातूं करण वारा, अल्लाह तो फ़रमाए उहे पंहिंजी जॻह ते, पर मुंहिंजा बाना मूंखे वणनि था। सुभान अल्लाह। मुंहिंजा मौला कहिड़ा बाना? रब तो फ़रमाए वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। सुभान अल्लाह। जेके पंहिंजे अंदर जी कावड़ पी छॾी, अल्लाह अल्लाह, इंतकाम वठण जी ताक़त जे बावजूद बि अल्लाह जे ख़ातिर कंहिंखे माफ़ करे छॾी। क्या बात है मुफ्ती साहब। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी 63 साल जी उमिरि में कॾहिं महबूब पंहिंजे ज़ात जो इंतकाम न वरितो। अल्लाह अकबर। सुभान अल्लाह। मक्कतुल मुकरमा में जिन राह में खूह खोटिया, कंडा विछाया, जिन ताइफ़ जे मैदान में तलवारूं हलायूं, पत्थर हयां, जॾहिं दर ते हली आया, जो गालियां दिया करते थे महबूब उनको दुआएं दिया करता था। दुश्मन भी आ जाए तो काली कमली बिछा देता था। अल्लाह अकबर। वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। जे भाई जोगी थिया, जे विख विख मिलनि गारियूं त बि चवंदो चो जी, कावड़ पंहिंजे कल्ब जी पाणीअ वांगुरु पी, संदो सामियन सी ओॾो ई अचे न तोखे। अंदर जी कावड़ मार। बहादुर उहो न आहे जो मध्य मुक़ाबले सां मुक़ाबिलो करे, बहादुर उहो आहे जंहिंखे ताक़त बि आहे इंतकाम वठण जी, पर पोइ बि अलाह जे ख़ातिर माफ़ करे। बिल्कुलु नाज़रीन, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंतनि जी घराने जी तमामु तरगीबात तालीमात ते हलण जी तौफ़ीक़ात अता फ़रमाए। ऐं वाक़ई इंसानु आजिज़ आहे, हिकिड़ी खनखरी मिटी जो ठहियलु आहे, जंहिं
उन खनखरी मिट्टी जो जमा ॿी का शइ ठही बि नथी सघे, यानी कि एतिरी नाक़स मिट्टी। ऐं गुरूर ऐं वॾाई ऐं शान मुंहिंजे रब जी ज़ात जी ई ज़ात खे जोॻियो आहे। असां इंसाननि खे न ई करणु घुरिजे त बहितर अल्लाह रब्बुल आलमीन असांजे दिलनि में उहा मुहबत सरशार करे त असां पंहिंजनि खे परावनि खे माफ़ु करण वारो जज़्बो रखूं ऐं उन अल्लाह जी रज़ा खे हासिलु करण लाइ बिलख़ुसूस सदके दिलि सां माफ़ी कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन असां तमामु दोस्तनि खे अहले महफ़िल खे ॾिसण वारनि वासी सिंध वासी जेके बि आहिनि असांजा, या सिंधी ॿोली रखण वारा कुंड कोड़शे में जेके बि असांजूं ॻाल्हियूं सम्झी रहिया आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जज़्बो ॾे। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुची रहियो आहे, छो जो अव्हां ॾिसी रहिया आहियो सहरी ट्रांसमिशन। महिमान रमज़ान अव्हां जो मेज़बान आहे। असांजे प्रोग्राम में बिलख़ुसूस सना ख़्वाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हूंदा आहिनि। अॼु असांजे माबेन संदन तालुक़ त शिकारपुर शहर खां आहे, पर अॼु असांजे प्रोग्राम में बिलख़ुसूस असांजा ख़ासि महिमान आहिनि साईं कारी मोहम्मद अनीस कादरी हाशमी साहब, जिन खे मां दरख़्वास्त कंदुमि त असांजे प्रोग्राम जी पुॼाणी पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ मुनफ़रिद इश्क रखण वारे अंदाज़ में कनि। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुफ्ती साहब ऐं अवां जा सवाल क्वेश्चन भी अड़ा हुआ जो मदीने में पिया घुमूं ऐं अल्हम्दुलिल्लाह रमज़ान शरीफ़ में असांखे मदीनो ईद नसीब थी आहे, बस सब मदीने पिया हलूं। आमीन आमीन। ॾाढी राहत आई मदीने में, बस जन्नत आहे मदीने में। ॾाढी राहत आई मदीने में, बस जन्नत आहे मदीने में। ॾाढी राहत आई मदीने में, बस जन्नत आहे मदीने में। दरबार ॾिसी दीदार पसी, पंज पुनल जो ही प्यार पसी। हाँ दरबार ॾिसी दीदार पसी, पंज पुनल जो ही प्यार पसी। पूछा वॾी फरहत आई सीने में, बस जन्नत आहे मदीने में। वॾी फरहत आई सीने में, बस जन्नत आहे मदीने में। ओ साए गुंबद जो सिंगार ॾिठुम, वरी मस्जिद जा मीनार ॾिठुम। अल्लाह साए गुंबद जा सिंगार ॾिठुम, वरी मस्जिद जा मीनार ॾिठुम। हा रब आंदो वरी खुली दीद दरी, रब आंदो वरी खुली दीद दरी, पया नेण ठरी। आई राहत सीने हज़ीने में, बस जन्नत आहे मदीने में। ॾाढी राहत, हाँ ॾाढी राहत आए सीने में, बस जन्नत आहे मदीने में। ओ जॾहिं जानिब साम्हूं सलाम पढ़ियम, जॾहिं कंधुनि वाए कलाम कयम। वई अखे अड़ी लगी कुर्ब कड़ी, पया लुड़क लड़ी। वई अखे अड़ी पया लुड़क लड़ी, वई अखे अड़ी पया लुड़क लड़ी, लगी कुर्ब कड़ी। हिन बरकत वारे महीने में, बस जन्नत आहे मदीने में। ॾाढी राहत आई मदीने में, बस जन्नत आहे मदीने में। ओ कर कर मुल्ला ते करीम करम, मदियूं मेटे मुहजा जवर जरम। अल्लाह कर दिल बर साईं ते करीम करम, मदियूं मेटे मुहजा जवर जरम। सरदारो आही मुख्तारो आही, पाण पीरी पगदारो आही। सरदारो आही मुख्तारो आही, तू पाण पीरी पगदारो आही।
कड़ी खोटे तो हुजे खजीने में बस जन्नत आहे मदीने में कड़ी खोटे तो हुजे खजीने में बस जन्नत आहे मदीने में दरबार दिसी दीदार पसी अल्लाह दरबार दिसी दीदार पसी पंज पुनल जो ही प्यार पसी वडी फरहत वडी फरहत आई सीने में बस जन्नत आहे मदीने में वडी फरहत आई सीने में बस जन्नत आहे मदीने में वडी फरहत आई सीने में बस जन्नत आहे मदीने में वडी फरहत आई सीने में बस जन्नत आहे मदीने में।